हिते असां वटि आहे 10 नंबर सुवाल आहे। ॿुधाए त कहिड़ो अणपुर नंढो आहे ऐं कहिड़ो वॾो आहे। वॾे ऐं नंढे लाइ निशानी ग्रेटर दैन ऐं लेस दैन, नंढो आहे ऐं वॾो आहे, इन्हनि निशानियुनि खे चवंदासीं। ऐं हिन खे असां चवंदासीं वॾो आहे, इन खे चवंदासीं नंढो आहे। सही आहे, इस्तेमालु कयो। सही आहे। पहिरों नंबर सुवाल आहे। पहिरीं मां तव्हांखे ॿुधायो हुयुसि त जेकॾहिं हंस मटा हुजनि, छेद में मटा हुजनि त असां वलो कंदासीं। वलो कीअं कंदासीं त कहिड़ो वॾो आहे कहिड़ो नंढो आहे। सही आहे। पहिरें जो असांखे ख़बर आहे, छो त ॿिन्हिनि जो छेद बराबरि आहे। हंस हिन जो वॾो आहे, मतिलबु 1/4 वॾो आहे 3/4, नंढो आहे 3/4। अंश वॾो आहे त छेद बराबरि आहिनि, अंश वॾो आहे त अणपुर वॾो आहे। अंश बराबरि आहिनि, छेद नंढो आहे त अणपुर वॾो आहे। पहिरों नंबर असां वटि सुवालु आहे 1/4 3/4। अंश जो वॾो आहे, मतिलबु अंश जे हिसाब सां ही वॾो आहे। छेद जे हिसाब सां ॾिसंदासीं, छेद बराबरि आहिनि, मतिलबु हीउ वॾो आहे। 1/4 नंढो आहे 3/4 खां, ईअं लिखंदासीं। सही आहे। त ॿियों असां वटि सुवालु आहे 2/5 ऐं 2/7। हाणे अंश जे हिसाब सां ई बराबरि आहिनि, हिन जो छेद नंढो आहे, मतिलबु ही वॾो आहे। 2/5 वॾो आहे 2/7 खां। टियों नंबर सुवालु आहे 2/3 1/2। अंश जे हिसाब सां ही वॾो आहे, छेद जे हिसाब सां ही वॾो आहे। अंश जे हिसाब सां ही वॾो आहे, छेद जे हिसाब सां ही वॾो आहे। असां कीअं मालूम कंदासीं त असां इन्हनि खे ईअं मालूम कंदासीं न, ॿिन्हिनि जो एलसीएम कढंदासीं। सही आहे। 2 ऐं 3 जो 2 ऐं 3 जो एलसीएम छा थींदो? 6। 3 जो खोड़ो 6 खे घटि में घणा दफ़ा लॻंदो? घटि में घटि 16 में 6 सॉरी 6 ॿ दफ़ा लॻंदासीं। ॿिॾियूं हिन खे 2 सां ज़रब ॾींदासीं, जीअं असां वाधू कंदा आहियूं। ॿिॾियूं 4 ऐं हिन खे कामा जी निशानी ॾींदासीं। 2 जो खोड़ो 6 खे घणा दफ़ा लॻंदो आहे? 2 जो खोड़ो 6 खे 3 दफ़ा लॻंदो आहे। इन खे 3 सां ज़रब ॾींदासीं। लिखिणो न आहे, पर मां तव्हांखे सम्झाइण लाइ लिखां थो। हूअं ईअं 3 सां ज़रब ॾींदासीं। 1 ट्रिक 3। सही आहे। त 4/6 3/6। हाणे इन्हनि में असांखे मालूम थियो त जंहिंजो अंश वॾो आहे उहो वॾो आहे। अंश जे हिसाब सां वॾो आहे, छेद बराबरि आहिनि, हीउ वॾो आहे, मतिलबु 2/3 वॾो आहे। 2/3 वॾो आहे 1/2 खां। सही आहे। त असां वटि ॿियों सुवालु आहे, चौथों सुवालु। चौथों कहिड़ो आहे? 3/5 5/8। अंश जे हिसाब सां ही वॾो आहे, छेद जे हिसाब सां ही वॾो आहे। त असां छा कंदासीं? ईअं हुजे त पोइ असां ॿिन्हिनि जो एलसीएम कढंदासीं। 8 जो एलसीएम कढंदासीं त 40, ॿिन्हिनि जो 40 ईंदो। इन खे 8 खे नथो लॻे, पोइ वरी इन खे वधाईंदासीं, ॿिए जो खोड़ हणंदासीं। 2 8 16 खे 5 जो खोड़ नथो लॻे, 3 8 24 खे नथो लॻे, 4 8 32 32 खे 5 8 40 खे लॻे थो।
जंहिंजो एको 0 या 5 हुजे उन खे 5 जो खोड़ लॻंदो, सही आहे, 40 खे लॻंदो। घटि में घटि एलसीएम असांजो ईअं असां कढंदासीं, वॾे नंबर खे असां वधाईंदा वेंदासीं ऐं जिते ॿियो नंबर नंढो नंबर उते पाण में मिली वञनि त उन खे असां एलसीएम चवंदासीं। न त असां इहो आहे हे फैक्टराइज़ेशन जे ज़रिए असां मालूम कंदा आहियूं, जुज़नि जे ज़रिए, जीअं सिंधी में असां चवंदा आहियूं जुज़नि जे ज़रिए बि असां मालूम कंदा आहियूं, पर हिते असां ईअं बि मालूम कंदा आहियूं। जॾहिं असां छो त असां टेक्निकल माण्हू आहियूं ऐं जॾहिं असां वेंदासीं इम्तिहान में सिंधी यूनिवर्सिटी में हेॾे होॾे त पोइ असां ईअं कढंदासीं जल्दीअ में हिसाबु हल करण लाइ। पोइ असां इन 5 जो खोड़ 40 घटि में घटि घटंदा लॻे थो 8 दफ़ा लॻे थो, 8 खे 1000 ॾींदासीं, 3 8 24 ऐं हिन घणा दफ़ा लॻे थो 8 जो 40 खे 8 जो खोड़ घणा दफ़ा लॻे थो, 5 8 40 5 दफ़ा लॻे थो, इन खे 5000 ॾींदासीं, 5 5 25। हाणे हीअ थियो 24 भाङे 40 ऐं 25 भाङे 40। हाणे असांखे ख़बर आहे छेद जे हिसाब सां आंसर जे हिसाब सां हीउ वॾो आहे, छेद बराबरि आहे मतिलबु हीउ वॾो आहे, मतिलबु 5 भाङे 8, 3 भाङे 5 नंढो आहे 5 भाङे 8 खां, 3 भाङे 5 नंढो आहे 5 भाङे 8 खां। असां वटि 5 सुवाल आहे, मौलवी थियो न 5 भाङे 7 रेशो 3 भाङे 3 कहिड़ो वॾो आहे, 3 भाङे 3। वाह, सिधो ख़बर आहे हिन जो हिकु ईंदो, हिन जो हिकु बि कोन थो लॻे, हीउ नंढो आहे। हाणे ॾिसो न हिते टेक्निकल सोच असां वटि आहे, असां हिन खे मालूम करे सघूं 3 भाङे 3 हिकु, इन खे वरी असां डेसिमल में आणींदासीं त 5 खे नथो लॻे त असां हिन खे 0 ॾाई ॾींदासीं, मतिलबु हीउ हिकु बि कोन थो थिए, मतिलबु हीउ नंढो आहे, हीउ नंढो आहे 3 भाङे 3 खां। वरी बि असां ईअं बि साॻी तरीक़े सां मालूम करे सघूं था एलसीएम कढी, सही आहे, ईअं बि असां मालूम करे सघूं था त इन घटि में घटि घणा दफ़ा लॻे थो 3 ऐं डेसिमल में मालूम करे सघूं था, डेसिमल फॉर्म, डेसिमल फ्रैक्शन, डेसिमल अणपुर ऐं ॾाई अणपुर, डेसिमल ॾाई सॉरी सिंधी इंग्लिश मिक्स सभु अपना है, सही आहे। 7 जो खोड़ 3 1 7 7 2 7 14 3 7 1 4 7 28 5 7 30 7 14 3 7 21 3 7 21 7 हिन खे घणा दफ़ा 3 दफ़ा लॻंदो, 3 सां ज़रूरु ॾींदासीं, 5 15 3 जो 21 खे घणा दफ़ा लॻंदो, 7 दफ़ा लॻंदो, 7 × 21 सही आहे, 15 भाङे 21 21 भाङे 21। हिन जो आंसर जे हिसाब सां हीउ वॾो आहे, छेद बराबरि आहे, मतिलबु हीउ वॾो आहे, मतिलबु 5 भाङे 7 नंढो आहे 3 भाङे 3 खां। असां वटि हाणे बचो छा आहे, कुझु बनायो कुझु बनायो। असां वटि 6 नंबर सुवाल आहे, 6 नंबर सुवाल, 6 नंबर सुवाल आहे 9 भाङे 12 9 भाङे 10 सही आहे। वरूं कंदासीं छेद आंसर बराबरि आहिनि,
जंहिंजो छेद नंढो आहे वॾो आहे 9 भाङे 12 नंढो आहे 9 भाङे 10 खां सतों असां 6 भाङे 7 7 भाङे 6 कहिड़ो वॾो आहे कहिड़ो नंढो आहे अंश जे हिसाब सां ही वॾो आहे छेद जे हिसाब सां बि ही वॾो आहे मतिलबु जंहिंजो अंश वॾो आहे उहो अणपुर वॾो आहे जंहिंजो छेद पहिरियां अंश जे हिसाब सां सॉरी पहिरियां अंश जे हिसाब सां ॾिसंदासीं अंश जे हिसाब सां जंहिंजो अंश वॾो आहे उहो अणपुर वॾो आहे जंहिंजो छेद नंढो आहे उहो अणपुर वॾो आहे अंश जे हिसाब सां ई वॾो आहे छेद जे हिसाब सां ई वॾो आहे मतिलबु वॾो आहे नंढो आहे 6 भाङे 7 नंढो आहे 7 भाङे 6 8 सवाल सवाल आहे 9 भाङे 10 9 भाङे 10 9 भाङे 10 10 भाङे 11 सही आहे अंश जे हिसाब सां ही वॾो आहे छेद जे हिसाब सां ही वॾो आहे पोइ छा कंदासीं क्या सक्का LCM कढंदासीं भाउ LCM नंढी आम भञोपत कढंदासीं भैया नंढी आम भञोपत जो छा थींदो असां वटि 11 खे हिकिड़ो 11 10 उन खे लॻंदो जंहिंजो हिकु 10 ज़ीरो अचे 11 जो खोड़ो ज़ीरो करे ईंदो 10 दफ़ा लॻंदासीं 110 खे 10 जो खोड़ो 11 दफ़ा 11 99 11 जो खोड़ो 110 खे 10 दफ़ा 110 10 100 99 भाङे 110 ऐं 100 भाङे 110 मतिलबु असांखे ख़बर पइजी वियो छेद अंश जे हिसाब सां वॾो आहे छेद बराबरि आहिनि वॾो आहे मतिलबु त 10 भाङे 11 वॾो आहे 9 भाङे 10 खां 9 भाङे 10 नंढो आहे 10 भाङे 11 9 भाङे 10 नंढो आहे 10 भाङे 11 ही पढ़ियो वठो यादि कयो यूनिवर्सिटी टेस्ट में इंशाल्लाह ईंदा रहंदा आहिनि